डॉक्टर आमिर लियाकत हुसैन पाकिस्तानी टीवी जी मक़बूल शख्सियत हो जेको पंहिंजे प्रोग्राम आलिम ऑनलाइन ज़रिए मशहूर थियो हो। हुन पाकिस्तान में रमज़ान ट्रांसमिशन ज़रिए भरपूर मक़बूलियत माणी हुई ऐं संदसि गेम शोज़ पिण मक़बूल हुआ। हिन जो प्रोग्राम इनाम घर सभ खां वधीक मक़बूल थियो हो। बदकिस्मतीअ सां आमिर लियाकत हुसैन 2 साल अॻु लाॾाणो करे वियो। संदसि विछड़ण खां पोइ ही ॿियो रमज़ान शरीफ़ आहे। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जो कुटुंब ऐं संदसि मदाह अॼु बि ॾुख में आहिनि। डॉक्टर आमिर लियाकत जी अॻूणी ज़ाल बुशरा इक़बाल खेसि हमेशह यादि कंदी आहे ऐं साणसि लाॻापियल पोस्टूं शेयर कंदी रहंदी आहे। आमिर लियाकत जे प्रोग्राम आलिम ऑनलाइन जे हिकु प्रोड्यूसर सैयद अली इमाम हिकु टीवीअ ते ॻाल्हि ॿोल कंदे आमिर लियाकत जी कामयाबियुनि जी शुरूआती ॾींहंनि ऐं संदसि मक़बूल प्रोग्राम बाबति ॻाल्हायो। हुन चयो त जॾहिं आमिर लियाकत हुसैन कामयाबु थी वियो ऐं रमज़ान नशरियात लाइ दुबई वियासीं त असां सम्झो त हू कंहिं 5 स्टार होटल में तरसंदो, पर हुन ईअं न कयो ऐं चयाईं त हू पंहिंजे ॿारनि सां रहंदो ऐं 17 सालनि ताईं हू इन वाइदे ते क़ाइमु रहियो। प्रोड्यूसर इंकशाफ़ कयो त रमज़ान शरीफ़ दौरान हू असां सां गॾु निकिरंदो हो ऐं असांखे क़ीमती कपिड़ा वठी ॾींदो हो ऐं मानी खाराईंदो हो। हुन कॾहिं बि ॿियनि खे ख़र्चु करणु न ॾिनो, सॼो ख़र्चु पाण कंदो हो। हिकु परदेही ख़बरूं इदारे पंहिंजी ख़बर में ॿुधायो हो त आमिर लियाकत मशहूरु थियण खां अॻु बि आपघात जी कोशिशि कई हुई। उन वक़्तु साणसि कुझु घरेलू मसइला हुआ जेके वक़्तु अचण खां पोइ बहितर थी विया हुआ। प्रोड्यूसर ॿुधायो त असांखे कॾहिं न लॻो त आमिर लियाकत हुसैन डिप्रेशन या परेशानी जो शिकार हो। वसीम बादामी हिकु भेरे चयो हो त आमिर लियाकत उन वक़्त जो सभ खां बासलाहियत शख़्स हो। निजी टीवी जे अॻूणे सेल्स मैनेजर मोहसिन दुरानी जो चवणु हो त जॾहिं संदसि हिकु बिहाइंड दी सीन वारी वीडियो वायरल थी त सलमान इक़बाल आमिर लियाकत सां गॾु बीठो हो ऐं मीर शकील रहमान खे पोइ अहसासु थियो त डॉक्टर आमिर लियाकत हुसैन खे विञाइण हुन लाइ केॾो वॾो नुक़सानु हो। मीर शकील रहमान पोइ आमिर लियाकत हुसैन सां राब्ता करे खेसि ॿीहर वापसि घुरायो हो।